फरमाए इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह जे तरफ़ां जेको दीन आयो आहे, जेको दीन अल्लाह खे पसंदि आहे, उनजो नालो आहे दीन इस्लाम। दीन जी हिकिड़ी माना आहे कानून, दीन माना कानून। जेको अल्लाह जे तरफ़ां बाननि जे कामयाबीअ जे लाइ कानून मोकिलियो वियो, उनजो नालो आहे दीन इस्लाम। दुनिया में ॿिया बि दीन आहिनि, घणा दीन। ॿियनि लफ़्ज़नि में दीन जो मफ़हूम आहे त कंहिं शइ खे मञणु, को नज़रियो ऐं अक़ीदो रखी करे, ईमान रखी करे ऐं अमल सालिह करणु, अमल करणु, उम्मीद रखणु त इन ते मूंखे सवाबु मिलंदो, दीन जो मफ़हूम आहे। इन बिना ते दुनिया में इलाही दीन आहिनि, यहूदियत, नसरानियत, मजूसियत, असांजे दौर में हिंदू, बुद्ध मत, ॿिया कई नज़रिया, ओड, भील, बागड़ी, इन्हनि जा सभु दीन आहिनि। दुनिया में कई दीन आहिनि, उन दीन ते हलण वारा बि को ईमान रखंदा आहिनि, को अमल कंदा आहिनि, उन में सवाब जी उम्मीद सम्झंदा आहिनि। हर दीन में ईअं आहे। पर अल्लाह साईं फरमायो वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीना, जेको इस्लाम खां सवाइ कंहिं ॿिए दीन ते हलंदो, अगरचे उनजी उम्मीद आहे त अल्लाह ख़ुशि थींदो, अल्लाह राज़ी थींदो, अल्लाह हिनजो सवाबु ॾींदो, पर फलन युक़बल मिन, उनजो दीन इस्लाम खां सवाइ ॿिए दीन ते रहण जो कोई बि अमल क़बूल न कयो वेंदो। छो त हर दीन में इबादत आहे, इस्लाम में बि इबादत आहे, ॿियनि दीननि में बि इबादत आहे। इस्लाम में बि ख़ल्क़ जी ख़िदमत जो हुकुम आहे, ॿियनि दीननि में बि ख़ल्क़ जी ख़िदमत आहे। इस्लाम में सखावत आहे, ॿियनि दीननि में बि सखावत आहे। इस्लाम बि फरमाए थो सच ॻाल्हायो, कूड़ खां बचो, ॿियनि दीननि में बि सच जो हुकुम आहे, कूड़ खां बचण जो हुकुम आहे। इस्लाम बि ज़ुल्म खां, ज़्यादतीअ खां, ठॻीअ खां, धाड़े खां, चोरीअ खां, नशे खां मना थो करे। ॿियनि दीननि में बि इन्हनि बुरनि कमनि खां मनव कयल आहे। इन करे उन दौर जा, उन दीन जा, सभिनी क़िस्म जे दीननि जा मञीदड़ इहा उमेद रखंदा आहिनि त अलाह राज़ी थींदो। हता के मुशरिकीन मक्का, अलाह खां सवाइ जिन जी इबादत कंदा, जंहिं दीन ते हलंदा, उन्हनि जो नज़रियो अलाह साईं थो बयानु फरमाए, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। चवंदा असांजो अलाह खां सवाइ ॿियनि जी इबादत था कयूं त इन सां अलाह जो तक़र्रुब मिलंदो आहे, अलाह ख़ुशि थींदो आहे, अलाह जे वेझा थींदा। नज़रियो इहो हुयो। पर अलाह साईं फरमाए ॿिए दीन ते हलंदो, इस्लाम खां सवाइ ॿिए दीन ते हलंदो त उनजो उहो दीन क़बूल न कयो वेंदो। माना उहा उनजी इबादत, सखावत, ख़ल्क़ जी ख़िदमत क़बूल न कई वेंदी। छो? हिन जे करे त ॿिया जेके दीन हूंदा, उहे या त अलाह जा नाज़ुल कयल न हूंदा, माण्हुनि चंद पाण में पंचायत गॾे करे माहौल खे सही हलाइण जे लाइ उन्हनि खे ॾसियो, हे सुठा कम न कयो, हे बुरा न कयो, हली हली उहो दीन बणिजी वियो। रस्म रवाज जो नालो दीन रखियो वियो, या रस्म रवाज जेका आहे उहा उन्हनि में दीन जी हैसियत वठी वई, उन में सवाबु सम्झण लॻा। जॾहिं अलाह ताला उहो दीन मोकिलियो ई न आहे त पोइ उन जे मुताबिक़ को ज़िंदगी गुज़ारींदो त अलाह खे कीअं पसंदि ईंदो? हिकु शइ आहे। ॿी शइ, जेकॾहिं कंहिं दीन खे अलाह साईं अॻ में मोकिलियो बि हुयो त पोइ अलाह पाक आख़िरी पैगंबर सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबऊस फरमाए करे दुनिया जे उन्हनि पंहिंजे अॻिलनि मोकिलनि दीननि खे अलाह पाण बंदि करे छॾियो।
जंहिंखे अरबी उसूल में मनसूख चइबो आहे, अलाह बंदि करे छॾियो। जीअं असांजे मुल्क में 5 रुपए जो नोट हलंदो हो न, हाणे हले थो? नथो हले, भला ख़राबु थी वियो? ख़राबु बि न थियो। हाणे छो नथो हले? गवर्नमेंट बंदि कयो पाण। ईअं अल्लाह पाक मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आलमीन जो हादी, आलमीन जो रहबर, आलमीन लाइ रहमत बणाए करे मोकिलियो। हाणे क़यामत ताईं सभिनी इंसाननि जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इहा रहनुमाई आहे। मुस्तफ़ा ॾे मिलियल दीन उहो सभिनी लाइ आहे। हाणे क़यामत ताईं ॿिए कंहिं दीन जी ज़रूरत ई नाहे। इन बिना ते ॿिया दीन इस्लाम जे मुक़ाबले में जे पाण खे सॾाइनि बि सही त उहे अलाह वटि क़बूल न हूंदा। इहो दीन जेको अलाह जे तरफ़ों आयो, कानून बणिजी आयो, इन दीन में अलाह रब्बुल इज़्ज़त इंसान खे हक़ीक़त में इंसानियत सेखारी त इंसान कीअं इंसान थी रहे। छो त इंसान में हैवानियत जा जुज़ा बि आहिनि, असरात बि अथसि, नफ़्स अथसि, नफ़्सानी ख़्वाहिशात अथसि जेके ज़ुल्म लाइ, ज़्यादतीअ लाइ हिन खे उभारींदा, कूड़ ऐं ठगीअ लाइ हिन खे उभारींदा, जेके हलाए हलाए हिन खे उहो जानवर बणाए छॾींदा। इस्लाम इंसान खे हक़ीक़ी इंसानियत सेखारी ऐं इहो इस्लाम एॾो क़ीमती आहे जो सॼी काइनात जी मिल्कियत ऐं मालियत इस्लाम जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। ॿी सॼी मालियत घटि आहे, इस्लाम वधीक क़ीमती आहे, ईमान वधीक क़ीमती आहे। जिन हज़रात इन जे क़ीमत खे सम्झो हो, उन्हनि इन इस्लाम जे मथां क़ाइमु रहण जे करे, माना पंहिंजे इस्लाम खे बाक़ी रखण जे करे, पंहिंजे ईमान इस्लाम जी हिफ़ाज़त जे करे हज़ार तकलीफ़ूं सही बि पंहिंजे ईमान इस्लाम खे बचायो हो। जिन हज़रात इन जे क़ीमत खे सम्झो, उन्हनि पंहिंजे ईमान इस्लाम जे बचाइण जे ख़ातिर हज़ारे ॾुख ॾिठा, ज़ख़्म सठा, जेल काटिया, वालिदैन खे छॾिणो पियो त छॾियऊं, औलाद खे छॾिणो पियो त छॾियऊं, घर ॿार खे छॾिणो पियो त छॾियऊं, मिल्कतियूं छॾिणियूं पियूं त छॾियऊं, हता के जान ॾियणी पई त जान क़ुर्बान करे बि पंहिंजे ईमान ते क़ाइमु रही ॾेखारी। इहो उन्हनि जे नज़र में इस्लाम जी इहा क़ीमत हुई। अबे अमा खां वधीक इस्लाम क़ीमती आहे, औलाद खां वधीक इस्लाम क़ीमती आहे, माल मिल्कियत खां वधीक इस्लाम क़ीमती आहे, हता के जान खां वधीक बि ईमान क़ीमती आहे, इस्लाम क़ीमती आहे। इहो एॾो क़ीमती इस्लाम अल्लाह जे महिरबानीअ सां अवां ऐं असांखे घरनि में मिलियो। जीअं असां ॼावासीं त कलमो क़ुरान असांजे घरनि में मौजूदु। साईं आहे या न आहे? वॾी मिल्कियत, पर असांखे आसानीअ सां मिली वियो, घर वेठे मिली वियो। ख़ानदानी मुस्लमान आहियूं, हिते को न्यू मुस्लिम आहे जेके वेठा आहियूं? नओ मुस्लिम कोई आहे हिते? सभु असां अबे ॾाॾे खां वठी मुस्लमान आहियूं। हा साईं, असां ख़ानदानी मुस्लमान आहियूं, अबो बि मुस्लमान, ॾाॾो पड़ॾाॾो मुस्लमान आहियूं। अल्लाह साईं जे फज़लो करम सां अवां असां सभु ख़ानदानी मुस्लमान आहियूं। इस्लाम जहिड़ी नेमत अल्लाह साईं अवां असांखे घरनि में अता कई आहे। इन करे अवां असां सभु दुआऊं कयूं उन्हनि खे त अल्लाह जूं किरोड़ रहमत हुजनि अवां जे ऐं असांजे उन्हनि वॾड़नि ते जिन सभ खां पहिरियों पहिरियों पंहिंजे पीउ ॾाॾे जे दीन खे छॾे हिन इस्लाम खे क़बूल कयो। उन्हनि ते अल्लाह जूं किरोड़ रहमतूं हुजनि। असां उन्हनि जे नसुलनि मां पैदा थियणा हुयासीं, जीअं ॼावासीं त कलमो क़ुरान असांजे घरनि में मौजूदु आहे। अल्लाह जो उन्हनि ते अरबे खरबे रहमतूं हुजनि, आमीन चओ। हाणे असां ख़ानदानी मुस्लमान, ख़ानदानी मोमिन आहियूं। इस्लाम जे मञण वारे खे मोमिन चइबो, पर
ख़ानदान खां जेका शइ मिलंदी आहे न बिना महिनत जे मिलंदी आहे उन जो क़दुरु बि न हूंदो आहे, उन जी ख़बर बि न हूंदी आहे। असां ख़ानदानी मुस्लमान हुजण जे नाते इस्लाम खां बेख़बर आहियूं। इन बेख़बरीअ जो हर कंहिंखे एतिराफ़ आहे, इक़रार आहे त इहो सचु आहे। छो त कई माण्हू पंहिंजे बचड़नि खे मदरसे ॾे पढ़ाइण लाइ छॾीनि था त असांजो ॿारड़ो आलिम थी पवे। अबे जो ज़हन इहो आहे ठहियो मां त जाहिल आहियां पर मुंहिंजो पुटु माना आलिम थी पवे। ईअं आहे या न? आलिम थींदो आहे वॾी ख़ुशी थींदी आहे, आलिम थी पवे। इहो जेको चवे थो मां पाण त जाहिल आहियां पर पुटु माना आलिम थी पवे, इहो जाहिल छा में आहे? इहो त माण्हू जा फ़ैसिला कंदो आहे। इहो त चौधरी आहे, इहो त वॾो दुकानु हलाईंदो आहे, इहो त इंजीनियर आहे, को डॉक्टर आहे, को पंहिंजे बिरादर जो चङो मुड़ुसु आहे। अहिड़नि जा माण्हू बि जा ॿार बि मदरसे में पढ़नि था या न? इहो पाण खे जाहिल छा में थो सम्झे? इहो सम्झे थो त मां माना इस्लाम जे बारे में जाहिल आहियां, इस्लाम खां बेख़बर आहियां। इस्लाम में ईमान छा आहे, अमल छा आहे? इस्लाम में ईमान छा आहे, कुफ़ुर छा आहे, तौहीद छा आहे, शिरक छा आहे? इस्लाम में हलाल छा आहे, हराम छा आहे? कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे अल्लाह राज़ी थींदो आहे, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे अल्लाह नाराज़ थींदो आहे? कंहिंसां जोड़णु थो चाहे, कंहिंखां टुटणु थो चाहे, कंहिं सां निकाह थी सघे थो, कंहिं रिश्ते सां निकाह बि नथो थी सघे। गमीअ जो मामिलो कीअं निपटाइजे, शादी कीअं निभाइजे, ॾेती लेती हक़ीक़त में कीअं कजे, इस्लाम में जेके इहे शयूं आहिनि इन खां उहो सम्झे थो त मां बेख़बर आहियां, मुंहिंजो पुटु आलिम थी पवे त उहो सम्झाईंदो। ऐं इस्लाम में हिकु हिकु अमल जा दर्जा आहिनि। मुस्तहब छा खे चइबो आहे, मुबाह छा खे चइबो आहे, नफ़िल छा खे चइबो आहे, सुनत छा खे चइबो आहे, फ़र्ज़ु छा खे चइबो आहे, वाजिब छा खे चइबो आहे, ऐं ॿिए पासे ॾांहुं हराम छा खे चइबो आहे, मकरू छा खे चइबो आहे, मकरू तहरीमी छा आहे, मकरू तंज़ीह छा आहे। इहे सभु शयूं इस्लाम में दर्जे ब दर्जे आहिनि। इस्लाम जे सम्झण लाइ क़ुरान खे कहिड़े उसूल सां सम्झिबो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे कहिड़े तरीक़े सां सम्झिबो आहे, फ़िक़ह जे सम्झण जो उसूल छा आहे, हदीस जे सम्झण जो उसूल छा आहे, क़ुरान जे सम्झण जो उसूल छा आहे, तारीख़ जे सम्झण जो उसूल छा आहे, इहो हर कोई नथो ॼाणे। तंहिंजे करे बच्चा आलिम बणाइण लाइ मदरसनि ॾे मोकिलिबा आहिनि। ईअं आहे या न? हा साईं, बुनियादी ॻाल्हि आहे। हाणे जॾहिं असांजो बच्चो पढ़ी अचे असांजो हाल अवाम जो वरी कहिड़ो हूंदो आहे त आलिम बणिजी आयो पोइ बि रस्म रवाज खे माण्हू चिंबड़ी पवंदा, आलिम जे ॻाल्हि खे ठुकराए छॾींदा। माना रस्म रवाज छॾणु वॾो मुश्किल मसइलो आहे न। हा साईं, जॾहिं असां मुस्लमान आहियूं त असांखे इस्लाम जो सम्झणु लाज़मी आहे। तलबुल इल्म फरीदतुन अला कुल मुस्लिम व मुस्लिमा, मर्दनि औरतुनि ते इस्लाम जो इल्मु सिखणु लाज़मी आहे। इहो फ़र्ज़ु अथनि त ज़िंदगी कीअं गुज़ारनि जंहिंसां अलाह राज़ी थिए। ईअं त ज़िंदगी हर को गुज़ारे थो। जीत त पखी जानवर उहे बि खाइनि पीअनि था, इंसान बि खाए पीए थो। उहे बि घर था ठाहिनि, इंसान बि घर था ठाहिनि। उन्हनि में बि नर माद आहे, इंसाननि में बि नर माद आहे। उहे बि नर माद मिलनि था, बच्चा पैदा था थियनि। इंसाननि में बि नर माद आहे, बच्चा पैदा था थियनि मिलण सां। हुननि खे बि बच्चा प्यारा आहिनि, हिननि खे बि बच्चा प्यारा आहिनि। हो बि बच्चा पालनि था, हे बि बचड़ा पालनि था। इंसान जी असुली हक़ीक़त छा आहे? इहे सभु शयूं त जानवरनि जीतनि पखियुनि में बि आहिनि। इंसान जो अशरफुल मखलूकात आहे। तो अशरफुल मखलूकात जी वजह छा आहे? इन्हनि शयुनि खे सम्झणु असांजी तव्हांजी हिकु हिकु शख़्स जी पंहिंजी ज़ाती ज़रूरत आहे। भई ईअं आहे या न?
हाणे इन सम्झण जे लाइ शरीयत जे बुनियादी शयुनि खे सम्झणु ज़रूरी आहे। इन सम्झाइण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त अंबिया अलैहिस्सलाम खे मबूस फरमायो। हर नबीअ जे साम्हूं का न का मुनज़्ज़ल मिनल्लाह शरीयत हुई। उन शरीयत ते नबी हलाईंदो हो, शरीयत जी ॻाल्हियुनि खे सम्झाईंदो हो ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदो हो त जेको हीअं मञींदो, हीअं ज़िंदगी गुज़ारींदो, उहो कामयाबु थी वेंदो। जेको इन जो इनकार कंदो त उहो माना पंहिंजो नुक़सानु कंदो, हुनखे सज़ा मिलंदी। नबीअनि सगोरनि इहो सम्झायो। तव्हां असांजे आका इमामुल अंबिया रहमतुल लिल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन हज़रत मुहम्मद करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते अल्लाह नुबुवत जो दरवाज़ो बंदि कयो। हाणे क़यामत ताईं कोई नबी, कोई रसूल, कोई मनसूस मिन अल्लाह, कोई मुफ़्तरद तात, कोई मासूम अनिल ख़त अचणो ई नाहे। हाणे क़यामत ताईं नुबुवत हलंदी त मुस्तफ़ा जी, शरीयत हलंदी त मुस्तफ़ा जी, रिसालत हलंदी त मुस्तफ़ा जी, उम्मत हलंदी त मुस्तफ़ा जी हलंदी। क़यामत ताईं सुन्नत हलंदी त सोने मुस्तफ़ा जी हलंदी। हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद इहो सिलसिलो हिन वक़्त ताईं जेको आयो आहे, इहो अल्लाह जे मोकिलियल दीन खे अॻिते फहिराइण वारा, सम्झी सम्झाइण वारा उहे उलमा सालिहीन। सभ खां पहिरियों मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम हो उतुल मा उहिय इलैका मिनल किताब, किताब पढ़ी माण्हुनि खे नसीहत फरमा। इस्लाम जो बुनियाद क़ुरान आहे। जेको अल्लाह इस्लाम नाज़िल कयो उहो आहे ई क़ुरान में। ईअं आहे या न? अल्लाह पाक इस्लाम यानी कानून, दीन इस्लाम माना इस्लाम जो कानून, इहो अल्लाह सभ खां पहिरियों कंहिं ते नाज़िल कयो? मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं इहे नाज़िल कयो न, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पढ़ायो। सनुक़रिउक फला तंसा इल्ला माशा अल्लाह। महबूब असां तोखे अहिड़ो पढ़ाईंदासीं जो कॾहिं न विसरंदो। इल्ला माशा अल्लाह, बाक़ी अल्लाह जेको पाण मनसूख़ करणु चाहे, विसारणु चाहे त उनजी मर्ज़ी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं हीअं किताब ॾिनो न त पाण वञी सम्झो। नबी साईं खे बि अल्लाह थो सम्झाए। इन मां मालूम थियो त इन क़ुरान खे सम्झण जे लाइ सम्झाइण वारा ज़रूरु हूंदा। उन्हनि खां सवा न हलंदो माण्हू, उन्हनि खां सवा न हली सघंदो। अल्लाह मुस्तफ़ा साईं खे सम्झायो, सेखारियो, पढ़ायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम हो त हिन ते अमल कर। जेका सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमली ज़िंदगी गुज़ारी, उहा इस्लाम जो अमल आहे। नबी साईं कीअं ज़िंदगी गुज़ारी, उन अमल जो नालो सोने मुस्तफ़ा जी शरीयत आहे। क़ुरान में त हुकुम आहिनि न, हीअं कयो, हीअं न कयो। साईं जन उहे अमल कया ज़रूरु कया, पर उहे कीअं कया? जीअं सोने मुस्तफ़ा कया। क़यामत ताईं हाणे माण्हू जेको उहो ई कंदो उहो कामयाबु थी वेंदो। उन खां हटी करे पंहिंजो तरीक़ो ठाहे ऐं शरीयत ते अमल करे, इहो उनजो क़ाबिल क़बूल न आहे। अल्लाह साईं फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। जेके माण्हू अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान यकीन रखनि था, उन्हनि जे लाइ सोणे रसूल जी ज़िंदगी बहितरीन नमूनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी इस्लाम जे लाइ हिकिड़ो अमल आहे ऐं क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ बहितरीन तरीक़ो आहे, बहितरीन नमूनो आहे। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। महबूब ऐलान कर, जे अल्लाह सां मोहब्बत करणु चाहियो था त मां मुहम्मद जी ताबेदारी कयो। अल्लाह तव्हां सां मोहब्बत करे तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगीअ खे सम्झणु ज़रूरी आहे। सॼे दीन जो अमल मुस्तफ़ा जे ज़िंदगीअ में आहे।